बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहुल अलीयुल रहमतुल्लाहि व बरकातुहू। ये आशिकाने रसूल जी कसीर जमात पंहिंजा कम कार छॾे पंहिंजूं मसरूफ़ियतूं छॾे महबूब जे मीलाद जे जुलूस में शरीक थी और पूरी जमात खे हिन बरकत वारे प्रोग्राम में शरीक थियण जो लख लख मुबारकूं हुजनि। प्यारी जमात सगोरी, तो असां अॼु उन महबूब जो मीलाद मल्हाए रहिया आहियूं जंहिंजे अचण जी ख़ुशख़बरी हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम ॾई हो, जंहिंजे अचण जे लाइ दुआ हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम घुरी उन महबूब जे अचण जूं ख़ुशियूं करे रहिया आहियूं जंहिंजे सदके में आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल थी वई। प्यारी जमात सगोरी, अल्लाह सुब्हानहू व तआला तोखे असांखे जेको महबूब अता फरमायो आहे उन महबूब जो इहो शान आहे जो हदीसनि जे अंदरि ईंदो आहे, तो असां सुन्नत जमात जे किताबनि जे अंदरि त ईंदो आहे। फ़ज़ाइल अमाल जे अंदरि हदीस जेको आहे नक़ल करण वारो मौलाना ज़करिया साहब उहो ॿुधाए थो आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं जॾहिं जन्नत मां निकिरण जो हुकुम कयो, आदम अलैहिस्सलाम 40 साल कंध हेठि करे हलो। घणा साल? 40 साल आदम अलैहिस्सलाम कंध हेठि करे रनो। घुरे कंहिंखां पियो? अल्लाह खां घुरे पियो। घुरण वारो केरु हो? छा अल्लाह जे नबीअ खां वधीक को मौजूद थी सघे थो पियो? अल्लाह जे नबीअ खां वधीक को तौहीद करे सघे थो पियो? न न, अल्लाह जो नबी मुवहिद नबी आहे। 40 साल कंध हेठि करे दुआ तो घुरे तो राणा राज़ी थी, राणा राज़ी थी, रब राज़ी थी। मौलाना ज़करिया साहब हदीसाने लिखे तो 40 सालन में वर्दी ही न मिली आहे, जवाब ही न मिलियो आहे। हदीस इब्न अब्बास जी फ़ज़ाइल अमाल वारो वणे थो तो आदम अलैहिस्सलाम एतिरो रुनो जो दुनिया जो रोइण हिकु पासे, आदम जो रोइण हिकु पासे, नबी मुवहिद अल्लाह जो नबी सजण वारो रोए थो, जवाब कोन थो मिले। जॾहिं आदम अलैहिस्सलाम अर्ज़ करे असअलुक बिहक़ मुहम्मद ने अल्लाह से फरमायो गफ़ार करो, माफ़ करे छॾियो। मां 40 साल कंध हेठि करे रुने, एतिरो रुने जो दुनिया जो रोइण हिकु पासे, अॼु महबूब जो वास्तो वेठो अथई तंहिंजे करे माफ़ करे छॾियो थो। मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासीं महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासीं। ये आशिकाने रसूल जो गुलदस्तो आहे के कादरी तहरीक जहान के हुर जमात जहान के हुसैनी जमात जहान के गौसिया जमात जहान समूरा दोस्त मोहब्बत करण वारा आहिनि। मां समूरनि दोस्तनि जो मशकूर आहियां। ये तव्हांजूं मोहब्बतूं आहिनि जो तव्हां नबी सरदार जे सदके में पूरी जमात सां ऐं फ़क़ीर सां मोहब्बत था कयो। अल्लाह से तव्हांखे सलामत रखे। अल्लाह जा बानिया फ़ज़ाइल अमाल जे अंदरि हदीस पढ़ण वारे जी फज़ीलत लिखी आहे। फ़ज़ाइल अमाल वारे, फ़ज़ाइल अमाल वारो लिखे थो त मुहद्दिस अबू ज़रआ जॾहिं गुज़ारे वियो उनखे ख्वाब में ॾिसण वारे अब्दुल्लाह बिन जाफ़र ख्वाब में ॾिठो, ॾिसे त छा मलाइकनि जी इमामत करे रहियो आहे, मलाइकनि जी इमामत करे रहियो आहे। अब्दुल्लाह बिन जाफ़र पुछियो साईं त महिरबानी कीअं थी? चई मां जॾहिं हदीसूं लिखंदो हुउसि 10 लख हदीसूं लिखियो, जिथे बि रसूलुल्लाह जो इस्म मुबारक मोहम्मद ईंदो हो उते सलात सलाम पढ़ंदो हो। फ़ज़ाइल अमाल खुलियो पियो आहे। मां किथे किथे रसूलुल्लाह जे शान जो हदीसूं खे ॿुधाए सघां थो पियो। मां वरी बि तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। अहिड़ी सुन्नत जमात जो, सुन्नत जमात जो मोहब्बत जो क़ाफ़िलो आहे। इंशाअल्लाह मीलाद खां
मत में वेही कर सब वेंदासीं सब ॻाल्हियूं इंशाअल्लाह सुहिणे नमूने सां हल थी वेंदियूं। वमा अलैना इल्लल बलाग।